अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम लाइव लाइन साण करे तव्हांजे मेज़बान डॉक्टर वाहिद बिशमोहर हाज़िर आहे। नाज़रीन तव्हां ख़बर थियण प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर असां सां गॾु हूंदा आहिनि जेके तव्हांखे उन्हनि बीमारियुनि बाबति मुकमल ॼाण ॾींदा। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहो तमामु हिकिड़े अहम टॉपिक ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त असांजे जिस्म खे सभिनी जेका खाद खुराक आहे उनजी तमामु घणी ज़रूरत हूंदी आहे। जेकॾहिं खाद खुराक सही जिस्म खे न मिले त जिस्म कमज़ोर थी वेंदी आहे ऐं मुख़्तलिफ़ उनखे बीमारियूं थी पवंदियूं आहिनि। त अॼु असां जेका ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा असां पंहिंजी ग़िज़ा ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, पंहिंजी खाद खुराक ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, पंहिंजी न्यूट्रिशन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त जेकॾहिं ग़िज़ा जी घटिताई हुजे त कहिड़ियूं बीमारियूं थी सघंदियूं, वॾनि में कहिड़ियूं बीमारियूं थी सघंदियूं, ॿारनि में कहिड़ियूं बीमारियूं थी सघंदियूं, औरतुनि में कहिड़ियूं बीमारियूं थी सघंदियूं ऐं जेका ग़िज़ा जी जॾहिं खोट थी पए, जेकॾहिं ग़िज़ा बराबरि कंहिं माण्हू खे न मिले त उनजी जिस्म जी जेका वाध वीज आहे या उहा कीअं थी सघे थी, उन में कहिड़ियूं कोताहियूं थी सघनि थियूं, छा उनजी इंटेलिजेंस जी या उनजो ज़हन ताक़तवर हूंदो या न हूंदो, उनजे जिस्म जो माना जिस्म जा तमामु घणा हिसाब गोश्त आहे, हॾियूं आहिनि, रत आहे, उन्हनि जी कहिड़ी जेका सा बीमारियूं थी सघनि थियूं या उहे केतिरियूं ताक़तवर हूंदियूं आहिनि त उहो इंसानु सही ऐं बराबरि पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारे सघे। त असां कोशिशि कंदासीं तव्हांखे इहा ॼाण ॾियो त जेकॾहिं ग़िज़ा जी घटिताई आहे या ग़िज़ा जी जेकॾहिं खोट आहे त कहिड़ियूं बीमारियूं थींदियूं, उनजे बचाव जा कहिड़ा तरीक़ा आहिनि, बैलेंस ऐं सही जेका ग़िज़ा उहा कहिड़ी आहे, ख़ुदि खुराक कहिड़ी आहे, कहिड़नि वक़्तनि ते कहिड़ी ग़िज़ा खाइणु घुरिजे जीअं असांजो जिस्म ताक़तवर रहे, असां बहितर ऐं सुठो कमु करे सघूं ऐं बीमारियुनि खां बचंदा रहूं ऐं बीमारियुनि जो मुक़ाबिलो बि करे सघूं। जेकॾहिं असांजो जिस्म कमज़ोर हूंदो त असां जेके हिन इन्वायरमेंट में या हिन माहौल में जेके वायरस जरासीम आहिनि असांजो जिस्म उन्हनि जो मुक़ाबिलो न करे सघंदो। त असां कोशिशि कंदासीं तव्हांखे ग़िज़ा बाबति मुकमल ॼाण ॾियूं ऐं तव्हां बि फ़ोन करे असांखां ग़िज़ाई खोट बाबति, खाद खुराक बाबति, ॿारनि जी खुराक बाबति, वॾनि जी खुराक बाबति, बीमारियुनि जी खुराक बाबति जेका बि सुवाल हुजे उहो पुछी सघो था। असांजो महिमान असां सां गॾु आहे, पर जॾहिं तव्हां फ़ोन करियो त महिरबानी करे पंहिंजे टीवी जो आवाज़ु घटि रखो त जीअं तव्हांजो आवाज़ु असां ताईं पहुची सघे, असां तव्हांखे ॼाण ॾियूं। अॼु असांजो टॉपिक आहे खाद खुराक ऐं उनजी जी घटिताई जे करे कहिड़ियूं बीमारियूं थींदियूं। इन सिलसिले में जेको मूंसां गॾु महिमान आहे उहो आहे डॉक्टर सुरेश कुमार महेश्वरी ऐं जेके पाण असिस्टेंट प्रोफेसर आहिनि जिना सिंध मेडिकल यूनिवर्सिटी कराची में। ऐं डॉक्टर साहिब खां पुछंदासीं त ग़िज़ाई खोट जे करे कहिड़ियूं बीमारियूं थींदियूं आहिनि ऐं उनजे बचाव जा कहिड़ा तरीक़ा आहिनि। अचो त पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो महिमान सां शुरू कयूं। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ऐं वरी महिरबानी डॉक्टर सुरेश कुमार महेश्वरी तव्हां हिते असां वटि आहे। डॉक्टर साहिब अॼु हिकिड़ो अहम टॉपिक आहे इंसान जो जियापो या इंसान खे ज़िंदा रहण लाइ, पर हर साह वारे खे ज़िंदा रहण लाइ ग़िज़ा जी ज़रूरत पवंदी आहे। जेकॾहिं ग़िज़ा न आहे त उहो अॻिते हली कमज़ोर थी मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी वेंदो ऐं उहो एॾो ताक़तवर न रहंदो जेको कमकार करे सघे। त असुलु ग़िज़ा या खाद खुराक आहे छा? तव्हां पंहिंजे ई सुवाल में सुवाल जो जवाबु ॾेई चुका आहियो त ग़िज़ा अहिड़ी शइ आहे जेको असांखे ज़िंदा रखे थी। उहा खाद खुराक जेको असांखे ज़िंदा रखण में, असांखे ग्रो करण में, असांजे सर्वाइवल में उनजो हिकिड़ो मेजर रोल हूंदो आहे। हाणे ग़िज़ा जेको आहे वरी उनखे अगरि असां क्लासीफाई कंदासीं त ॿ टे तरीक़ा आहिनि। हिकिड़ी ग़िज़ा क्लासीफाइड त कयूं था, उहा जेको मेजर उन में ग़िज़ा कहिड़ी हूंदी आहे, छा बैलेंस कहिड़ी ग़िज़ा शामिल आहे? ग़िज़ा हिकिड़ी को बि शइ अहिड़ी कोन्हे जंहिंमें असांखे सभु शइ बॉडी जे लाइ मिले, जंहिंमें असांजी बॉडी जो सफिशिएंट न। ग़िज़ा में शामिल छा आहे पहिरीं इहो? ग़िज़ा में त इन करे असां उन में ग़िज़ा में कई शयूं ॿियूं अची वञे थो। उनमें तव्हांखे कार्बोहाइड्रेट अची वञे थो, प्रोटीन अची वञे थो, फैट अची वञे थो, पोइ वाइटामिन्स अची वञनि था। हाणे इहो इहे चारई हुजणु ज़रूरी आहे न? तमामु ज़रूरी आहिनि। मां चवंदुमि त बॉडी में हर कंहिंजो हिकिड़ो रोल आहे। जे हिकु असां हिकिड़ी ग़िज़ा ते दारोमदार रखंदासीं त असांजी बॉडी में ॿियनि शइ जी कई गुना घटिताई थींदी त रिज़ल्ट इहो थींदो को न को बीमारी असांखे उन घटिताई जे करे थींदी। माना इहे चारई शयूं गॾो गॾु असांजे जिस्म लाइ तमामु ज़रूरी आहिनि ऐं उनजे नशो नम लाइ तमामु ज़रूरी आहे। बिल्कुलु। हाणे ॾिसो न ग़िज़ा खे जे तव्हां क्लासीफाई कंदा त हिकिड़ो ग़िज़ा आहे तव्हांजी एनिमल ओरिजिन, हिकिड़ी ग़िज़ा आहे तव्हांजी फूड ओरिजिन। ठीकु आहे। हिकिड़ो त ग़िज़ा जो तरीक़ो इहो आहे तव्हां एनिमल सोर्सिस माना गोश्त, चाहे चिकन हुजे, चाहे मीट हुजे, चाहे फिश हुजे, जेको हिकिड़ो इहो एनिमल ओरिजिन। हिकिड़ो हूंदो आहे तव्हांजो वेजिटेबल ओरिजिन। हाणे वेजिटेबल ओरिजिन में वेजिटेबल्स तव्हांजी भाॼियूं आहिनि, तव्हांजा ग्रेन्स आहिनि, तव्हांजा सीरियल्स आहिनि। हिकिड़ो त तव्हांजो ई क्लासिफिकेशन आहे, पोइ सीरियल्स में अची वञनि था, पोइ उहो सीरियल्स में अची वञनि था। ॿियो तव्हांजो आहे जीअं असां क्लासीफाई कयूं मैक्रो न्यूट्रंट्स या माइक्रो न्यूट्रंट्स। हाणे मैक्रो न्यूट्रंट्स में वरी अगेन तव्हांजी जेको नीड आहे उहो कार्बोहाइड्रेट प्रोटीन आहे। ऐं जे हुनमें माइक्रो न्यूट्रंट्स में जे तव्हां वेंदो त अगेन तव्हांजो इहे सभु वाइटामिन्स जेको आहे, मिनरल्स, जंहिंमें तव्हांजो आयरन बि चओ, तव्हांजो कैल्शियम बि चओ, तव्हांजो मैग्नीशियम बि चओ, इहे सभु तव्हांजा आहिनि। हाणे हिन जी हिकिड़ी लिमिटेड मिक़दार आहे जेको डेली बॉडी जी नीड आहे। जे तव्हां उनजी एक्सेस रखंदा त बि सुठो कोन्हे, जे तव्हांजी घटिताई हूंदी त बि सुठो कोन्हे। त असांखे सभु शयूं फोकस करी हिकिड़ो बराबरि खाइणु जेको बॉडी जी हिकिड़ी नीड आहे।
इन बराबरि खाइण खे असां बैलेंस डाइट चवंदा। अच्छा, बैलेंस डाइट चवंदा आहियो त बैलेंस डाइट आहे छा? मुंहिंजे नाज़रीन खे बैलेंस डाइट माना मां तव्हांखे शुरू में चयो त की हिकिड़े खाधे में असांखे का शइ मुकमल बॉडी जे ग्रो लाइ करे कोन थी मिले। ठीकु त असांखे हाणे जीअं कार्बोहाइड्रेट आहे त कार्बोहाइड्रेट खपे। हाणे कार्बोहाइड्रेट नॉर्मली जेको हूंदो आहे हिकिड़े इंटरनेशनल आहे त तव्हांखे 50 to 60% तव्हांजी खुराक में कार्बोहाइड्रेट हुजे, 20 to 30% तव्हांजी प्रोटीन हुजे, बाक़ी फैट हुजे। पर हाणे असां वटि जेको आहे फैटी डाइट थोरी वधीक माण्हू वठनि था, पोइ उन जा कॉन्सिक्वेंसिस ॿिया निकिरनि था। ॿारनि में फैट जो थोरो वधीक हुअणु शुरू वारे ॾींहंनि में बहितरु आहे। पोइ जीअं ॿारु ग्रो करे थो, एडल्ट लाइफ में अचे थो, पोइ असांखे फैट डाइट जेको आहे उहो पंहिंजे गला में 30% रखणु खपे। 20 to 30%, 20 to 30% जी प्रोटीन, 40 to 50% कार्बोहाइड्रेट, इहो हुजणु खपे। पर हाणे जे इहो तनासब असां हाणे टोटल कार्बोहाइड्रेट ते डिपेंड कंदासीं त पोइ असांजी प्रोटीन जी घटिताई थींदी, या असां फैट घटिताई त उहो हाणे जे असां फैट घटि खाईंदासीं या फैट जी घटिताई हूंदी, हिकिड़ो त फैट जी घटिताई, ॿियो कुझु अहिड़ा वाइटामिन्स आहिनि जो फैट जी मदद सां हज़म थींदा, उहो कोन थींदा। त कई प्रॉब्लम्स ही सभु बीमारियूं बि थी सघनि थियूं। अच्छा डॉक्टर साहब, मां इन फ़ाइदो वठंदुसि त छा वॾनि जी ग़िज़ा में या ॿारनि जे ग़िज़ा में को ख़ासि तौर ते फ़र्क़ु आहे? बिल्कुलु, ॿारनि जी नीड्स, ॿारु ग्रोइंग स्टेज हूंदो आहे, वॾो हिकिड़ो स्टेबल स्टेज हूंदो आहे। ॿार जूं नीड्स वॾे जे नीड्स खां ॿियूं आहिनि। मां हीअं चयो तव्हांखे, ॿार खे शुरू में जे फैटी डाइट थोरी वधीक ॾिजे त को उनमें हर्ज कोन्हे। वॾनि खे वरी कोलेस्ट्रॉल वारा प्रॉब्लम्स, ट्राइग्लिसराइड वारा प्रॉब्लम्स हूंदा आहिनि, त वरी असां चवंदा आहियूं हाणे वॾनि खे थोरो सो फैटी डाइट जो अॻे 40 to 50% फैट वठे पियो, त पोइ हाणे जेको हिकिड़ो रिकमेंडेशन, जेकॾहिं नंढड़ो ॿारु आहे त उनखे कहिड़ियूं ग़िज़ाऊं वधीक ॿारु ग्रोइंग स्टेज साल जो आहे, ॿारु ग्रो करे पियो, माना हुनजा मसल ग्रो करनि पिया, हुनजा टिश्यू ग्रो करनि पिया, हुनजा सेल ग्रो कनि पिया, त हुनखे डेफिनेट हिकिड़ी प्रोटीन डाइट वधीक खपे, फैट बि खपे, पोइ हुनखे फैट डाइट खपे, पोइ हुनखे पवण वारो कार्बोहाइड्रेट खपनि, वाइटामिन्स त मोस्टली। त हर वाइटामिन्स ॿारु ग्रो करे पियो, मां चयो त उनमें वाइटामिन्स ॿार जी नीड वधीक हूंदी आहे, प्रेग्नेंट फीमेल जी नीड वधीक हूंदी आहे, एडल्ट जी हिकिड़ी लिमिटेड एज। अच्छा, तव्हांजा छा मक़सदु आहे त जेको ॿारु आहे उनखे प्रोटीन ऐं फैट ज़्यादा या विटामिन ज़्यादा, कार्बोहाइड्रेट घटि, पर वॾनि खे कार्बोहाइड्रेट वधीक ॾिनो वञे? कार्बोहाइड्रेट थोरो वधीक हुजे भले, कुझु कोन्हे, ॿारु ऐं प्रोटीन वधीक हुजे भले। वॾनि में फैट थोरो घटि हुजणु खपे डाइट में, त वरी उहो असांजा अॻिते हली जेको हेल्थ इशू आहिनि जो फैट रिलेटेड जा, फैट वधीक हूंदो खुराक में त डेफिनेटली हिकिड़ो कोलेस्ट्रॉल जेको चवंदा आहियूं, हाणे अॼुकल्ह हर को माण्हू कोलेस्ट्रॉल जी टेस्ट कराईंदो आहे त कोलेस्ट्रॉल, ट्राइग्लिसराइड, पोइ उहो वधण जा चांस आहिनि। त पोइ जीअं नंढ ॿारनि में जे फैट थोरी वधीक आहे त ख़ैरु आहे, वॾनि में फैट घटि हुजणु खपे खुराक में। त ऐं कार्बोहाइड्रेट 50% 60% ओके। ऐं इन केस असांजे कार्बोहाइड्रेट घटि वठूं था त प्रोटीन बॉडी में जेको स्टोर थियल हूंदो आहे उहो वरी कन्वर्ट थी कार्बोहाइड्रेट। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां ॿुधायो त जेकॾहिं चऊं त बैलेंस डाइट जो ज़िक्र कंदो त मेल न्यूट्रिशन छा आहे, माना खाद खुराक जी घटिताई छा आहे, छो असांजे मुल्क में आहे, उनजो सबबु छा आहे? मेल न्यूट्रिशन प्रॉपरली मीन्स त हिकिड़े क़िस्म जो माण्हू ग़िज़ा खाईंदो हुजे, या हुनजी ग़िज़ा जी घटिताई हुजे, या मसां हाणे बैलेंस डाइट न हुजे। हाणे जीअं असांजे थर में जीअं माण्हू सिर्फ़ु ॿाजर जी मानी त ॿाजर जी मानी त हुननि जी डाइट हिकिड़े क़िस्म जी हुजे त ॿियनि शयुनि जी घटिताई थी वञे, बैलेंस उन्हनि कॉन्सेप्ट कोन्हे। सॼे सिंध में उन्हनि खे माण्हुनि खे हिकिड़ी अवेयरनेस कोन्हे, एजुकेशन कोन्हे त असांखे हीअ बि खाइणो आहे, हीअ बि खाइणो आहे। डाइट मिले त हाणे ॾिसो, उहो त डाइट जो सॼो दारोमदारु हूंदो आहे तव्हांजी फाइनेंशियल स्टेटस ते, तव्हां आयो केतिरा आहियो। हाणे उहो जे अफोर्ड ई कोन करे सघंदो, पोइ जेको हूंदो घर में उहो साॻी शइ खाईंदो, त उन करे उहो उन ते डिपेंड करे थो त उहो छा खाए पियो, छा न पियो खाए। हाणे बैलेंस डाइट खाइण लाइ भई जे असां वाइटामिन्स, मिनरल्स, पोइ त फ्रूट बि खपे, भाॼियूं बि खपनि, त गोश्त बि खपे, त उहो हाणे हिकिड़ो माण्हू एवरेज माण्हू या बिलो एवरेज माण्हू अफोर्ड करे सघे थो या नथो करे सघे, ग़िज़ाई जी खोट थिए थी। माण्हू जेको ग़रीब हूंदो आहे त उन में इहो बैलेंस डाइट जो कॉन्सेप्ट कोन हूंदो आहे, उन में बीमारी थियण जो चांसिस वधीक हूंदो आहे कंपेरेटिवली। ऐं जेको माण्हू बाक़ाइदा हेल्थ कॉशियस हूंदो आहे, उहो ख़बर आहे मूंखे छा खाइणो आहे, छा न खाइणो आहे, ऐं केतिरो खाइणो आहे,
त उहो ओतिरो ई खाईंदो ऐं जेको अनएजुकेटेड आहिनि उहो जे टाणे ते तमामु जेको का शइ जे आहे त वधीक खाई छॾनि था पोइ उहो डेली आहिस्ते हली हुनजो का एक्सेस का डिफिशियंसी या त वधिजे हुनजो वधि खाइण सां नुक़सानु थींदो आहे या हुनजी घटि हुजण सां नुक़सानु थींदो आहे नुक़सानु ज़रूरु थींदो असांखे असांजे अहिड़ियूं डॉक्टर साहब बीमारियूं आहिनि जिन जे करे ग़िज़ा जिस्म खे वॾनि खे या ॿारनि खे न लॻंदी हुजे भले केतिरी बि ग़िज़ा खाए अहिड़ियूं बीमारियूं आहिनि डेफिनेटली हाणे जेको ॾिसो असां जेको ग़िज़ा खायूं था त असांजो हिकिड़ो मैकेनिज़म आहे एब्ज़ॉर्प्शन जो जेको हिकिड़ो तरीक़ो आहे असां खाधो खायूं था त असांजे मुंहं में बाक़ाइदा पहिरीं जॾहिं मुंहं में खाधो वेंदो आहे त हिकिड़ी इंज़ाइम एक्ट कंदी आहे जॾहिं नंढे अंडे में पहुचंदी आहे हुते नंढे अंडे में कई शयूं हूंदियूं आहिनि एक्ट कंदियूं आहिनि त उहो खाधे खे वरी जीअं हाणे फैट खाईंदो आहे त उहो नंढे अंडे में वञी उते कन्वर्ट थींदो आहे नंढे अमाइनो एसिड में कार्बोहाइड्रेट उहो स्मॉलर फॉर्म में एब्ज़ॉर्प्शन फॉर्म जे सपोज़ स्टमक में जेका प्रॉब्लम हूंदो जे हाइड्रोक्लोरिक एसिड प्रॉपर सीक्रेट न थींदो हूंदो जे गैस्ट्रिक जूसेस मतिलबु जेकॾहिं मुख़्तलिफ़ का बीमारी हुजे त ग़िज़ा जिस्म खे न लॻंदी इहो बि हिकिड़ो रीज़न आहे डेफिनेट कोन्हे बिल्कुलु माना इन करे त हाणे ॿ शयूं आहिनि या त ग़िज़ा जी घटिताई हुजे या का अहिड़ी जिस्म में बीमारी हुजे उनजे करे बि जेका ग़िज़ा जिस्म ताईं नथी पहुचे ऐं उनखे मेल न्यूट्रिशन थी सघे नंढो अंडो वॾो अंडो किथे बि बीमारी एब्ज़ॉर्प्शन किथे बि को प्रॉब्लम थियो त उहो एब्ज़ॉर्प्शन ठीकु आहे डॉक्टर साहब तव्हां ॻाल्हाइण जो सिलसिलो जारी वक़्तु थियो हिकिड़े नंढे वक़्ते जो नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्तु वेलकम बैक नाज़रीन अचो पंहिंजो ॻाल्हाइण जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान सां शुरू करियूं अॼु असां ग़िज़ाई खोट बाबति ॻाल्हि ॿोल करायूं त ग़िज़ा जी खोट जे करे कहिड़ी बीमारी थी रहियूं आहिनि ऐं उन्हनि बीमारियुनि खे कीअं रोके सघिजे थो ऐं जेकॾहिं ग़िज़ा जी खोट आहे त उनखे बहितर कीअं करे सघिजे थो असांजे महिमान सां गॾु अचो ॻाल्हाइण जो सिलसिलो हुन शुरू कयूं ऐं डॉक्टर साहब ॻाल्हि ॿोल जेका असांजी हली पई त जॾहिं ग़िज़ा जी खोट ॿिनि तरीक़े या त ग़िज़ा प्रॉपर न मिले या का बीमारी हुजे त जिस्म ताईं उहा ग़िज़ा नथी पहुचे इन करे मुख़्तलिफ़ बीमारी थी सघे त जेकॾहिं असां अचूं त कार्बोहाइड्रेट जो तव्हां ज़िक्र कयो त कार्बोहाइड्रेट जो असांजी बॉडी में कहिड़ो रोल आहे कार्बोहाइड्रेट असांजो डेफिनेटली हिकिड़ो एनर्जी जो रिच सोर्स आहे उहो कन्वर्ट थींदो आहे वञे ग्लूकोस में ग्लूकोस पोइ डिफरेंट केमिकल रिएक्शन सां असांखे एनर्जी प्रोवाइड कंदो आहे हिकिड़ो ठीकु आहे हिन जो हिकिड़ो ग्लूकोस जो स्ट्रॉन्ग रोल इहो आहे ऐं बॉडी में सॼो हिकिड़ो होम्योस्टेसिस मेंटेन रखंदो आहे ठीकु आहे जीअं प्रोटीन आहे प्रोटीन असांजी बॉडी में जेको बि टिश्यू सेल्स जेको बि ठहंदा आहिनि उन्हनि खे डेवलपिंग स्टेज में कुझु हार्मोन्स हूंदा आहिनि उहो प्रोटीन नेचर हूंदा आहिनि त उहो प्रोटीन्स मां ठहंदा आहिनि कुझु इंज़ाइम्स आहिनि उहो प्रोटीन नेचर्स में आहिनि उहो प्रोटीन मां ठहंदा आहिनि जे इहो न हूंदा त न को असांजा इंज़ाइम्स ठहंदा न को असांजा हार्मोन ठहंदा न को असांजा सेल प्रॉपर ठहंदा हाणे हिते जॾहिं प्रोटीन जी जॾहिं असां ॻाल्हि कयूं था त प्रोटीन में इहो प्रोटीन जॾहिं अंदरि बॉडी में वेंदी आहे त इहा कन्वर्ट थींदी आहे अमाइनो एसिड्स में हाणे ॿियो न त बॉडी में 20% हिकिड़ा अमाइनो एसिड्स आहिनि जंहिंजे करे सभु इहे शयूं ठहंदियूं आहिनि ठीकु आहे उन आउट ऑफ 28 मां 10 अमाइनो एसिड्स अहिड़ा आहिनि जंहिंखे असां असेंशियल अमाइनो एसिड्स चऊं था जेको बॉडी खे तमामु घणा ज़रूरी हूंदा आहिनि छाकाणि बॉडी में हाणे असेंशियल अमाइनो एसिड्स उहे अमाइनो एसिड्स हूंदा आहिनि जेको बॉडी पाण अंदरि ठाही कोन सघंदी आहे पर उहे असांखे डाइट जे वसीले वठिणा पवंदा आहिनि बाक़ी अमाइनो एसिड्स ठही वेंदा आहिनि इन साॻी फैट में कुझु अहिड़ा फैटी एसिड्स ईंदा आहिनि उहो फैट में असांजे बॉडी अंदरि कोन ठहंदा आहिनि पर उहो असांखे डाइट सां गॾु वठिणा पवंदा आहिनि जे असां उहो डाइट सां गॾु न वठंदासीं जे उन अमाइनो एसिड जो असां सां प्रॉब्लम थियो त उन जे करे असांजी डिफिशियंसी पैदा थींदी त असांखे उहो बाक़ाइदा ॾिसणो आहे त उहो असेंशियल अमाइनो एसिड्स कहिड़ी कहिड़ी डाइट में त असांखे पंहिंजे माण्हुनि खे एजुकेट करिणो पवंदो इहो शइ तव्हांखे खाइणु ज़रूरी आहे उहो असेंशियल अमाइनो एसिड्स इन में कोन सम्झंदा त पर असांखे फैट मां बि मिलंदा बिल्कुलु असेंशियल फैटी एसिड्स हूंदा आहिनि उहो अंदरि बॉडी में असेंशियल लफ़्ज़ उनखे चवंदा आहिनि जेको असांजे बॉडी अंदरि न ठहे न पर ॿाहिरां ज़रूरु वठणु घुरिजनि जॾहिं न वठंदासीं त जिस्म ते वॾो हिकिड़ो कॉलर आहे असां सां गॾु अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी केरु था हिकिड़ो सुवाल हुयो पंहिंजो नालो ॿुधायो भाउ मुंहिंजा किथां था ॻाल्हायो केरु साईं मुंहिंजो इहो त मां नसीराबाद खां थो ॻाल्हायां अब्दुरहमान खोस्तो वरी महिरबानी छा पुछंदो डॉक्टर साहब इहो त साईं मूंखे 8-9 सालनि खां शुगर हुई जी हींअर बि दवाऊं खां थो पर कंट्रोल में नथो अचे हाणे इन जे लाइ मां छा कयां कहिड़ो को अञा डॉक्टर जेको सुठो जेको जंहिंखे मां ॾिसां आख़िरकार में ठीकु आहे दवा वठो पिया वरी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई साईं शुगर जेको आहे उहा कंट्रोल न पई दवाऊं वठी पई छा एडवाइस कंदो हुनखे भाउ हिकिड़ो इहो त हिकिड़ो ब्रॉड टर्म चयो त शुगर अनकंट्रोल्ड आहे त भाउ खे पहिरीं त आहे त जेको
हिकिड़ो डायबिटिक प्रोफाइल टेस्टूं हूंदियूं आहिनि उहो सभु कराए त किथे अनकंट्रोल्ड आहे, दवाऊं वठे पियो, मथां उनजो रेज़िस्टेंस त कोन्हे डेवलप थी वियो आहे या असरु कोन्ह थियो खणे, या जेतिरो डोज़ वठणु खपे उहो त कोन्हे। त उन में हिकिड़ो त बायोकेमिस्ट्री पैनल, बेसिक प्राइमरी बायोकेमिस्ट्री पैनल, शुगर जेको रैंडम ऐं फास्टिंग HbA1c सुठे शुगर वारे डॉक्टर खे ॾेखारे त शुगर बाबा ईअं अनकंट्रोल न छॾियो, शुगर बीमारी कोन्हे, बीमारी जो मजमूओ आहे, इहो जिस्म जे हर हिसे खे नुक़सानु पहुचाए। अच्छा, ग़िज़ा जी छा हिनखे चवंदो था, कहिड़ी खुराक खाए? हा, हिनखे खुराक ते ॻाल्हाए रहिया उहो असल में ग़िज़ा वारो जेको मामिलो हूंदो आहे डायबिटिक पेशेंट लाइ इहो हूंदो आहे त उहो पर्सन टू पर्सन वेरी कंदो आहे। हाणे हिन अगरि भाउ जो सफ़ा अनकंट्रोल्ड आहे त पोइ असां हुनखे पहिरियों त एजुकेट कंदासीं हुनजी डाइट में जेको ग्लूकोस कंटेंट माने जो कार्बोहाइड्रेट घटि में घटि हुजे, मिठाण घटि हुजे। हा, मिठाण माने इहो चाहे खंडु हुजे, चाहे पटाटो हुजे, चाहे चांवर हुजनि, इहो डाइट में घटि हुजनि। ऐं गोश्त ठीकु आहे, हफ़्ते में 2 या 3 ॾींहं हले। कोशिशि करे सब्जियुनि जो रेगुलरली तमामु सुठो इस्तेमालु करे, एक्सरसाइज़ ईअं हिकिड़ी अनकंट्रोल शुगर ते त 2-3 कलाक ॻाल्हाईंदासीं त बि टॉपिक कोन ख़तमु थींदो। अच्छा, जीअं तव्हां चयो त एसेंशियल जेके अमाइनो एसिड्स हुन में फैट जो बि रोल आहे, छा एसेंशियल अमाइनो एसिड लाइ जेको आहे मिनरल्स जो या विटामिन जो बि को रोल आहे? न, एसेंशियल अमाइनो एसिड चवण जो मक़सदु इहो आहे त प्रोटीन जेको असां वठंदा आहियूं उहो कन्वर्ट थी स्मॉलर फॉर्म में जो नंढनि जज़नि में थींदो आहे उहो अमाइनो एसिड चवंदा आहियूं। उहो वरी अमाइनो एसिड यूज़ हूंदा आहिनि। कुझु अमाइनो एसिड अहिड़ा हूंदा आहिनि जेको असां जेको प्रोटीन वठूं उहो बॉडी अंदरि ठही वेंदा आहिनि, उनखे असां नॉन एसेंशियल अमाइनो एसिड चवंदा आहियूं। हिकिड़ा बॉडी में ठहंदा ई कोन्हे, तव्हांखे डाइट सां गॾु वठणा पवंदा आहिनि। त उहो जे असांजी डाइट में उहा एसेंशियल अमाइनो एसिड वारी डाइट न हूंदी त उन जे करे प्रॉब्लम थींदो। ईअं फैट में एसेंशियल फैटी एसिड्स हूंदा आहिनि, उहे बि ज़रूरी आहिनि, तव्हांजे फैट में वठणा हूंदा आहिनि। कुझु फैट जेको असांखे मना आहे, कुझु वेजिटेबल ऑइल्स वग़ैरह आहिनि उहे असांजे लाइ फिज़ेबल आहिनि। त असांखे वरी हिते फैट में बि रखिणो पवंदो कहिड़ो फैट असांजे लाइ फिज़ेबल आहे ऐं कहिड़ी एज में फिज़ेबल आहे। हिन में सैचुरेटेड, मोनोसैचुरेटेड, ही बाक़ाइदा फैट्स जा वरी क़िस्म आहिनि। वरी उन्हनि में असांखे ॿुधाइणो पवंदो ॿारनि खे हीअ शइ फैट्स वधीक ॾियो, वॾनि खे हीअ वधीक ॾियणी आहे। असांखे जो वेजिटेबल रिलेटेड फैट जेको आहे एडल्ट एज में उहो वधीक इस्तेमालु करणु खपे त कंपेरेटिवली हुन में त उहो असांखे खुराक में ख़्यालु मखण गिह मां या खीर मां इन्हनि शयुनि मां पोली आहे त उहो त असांखे एडल्ट लाइफ में त उहो नुक़सानकार आहे, न मिली सघे थो, मतिलबु मिली सघे थो। पर उहो अच्छा, जेको विटामिन्स तव्हां ज़िक्र कयो त विटामिन ए आहे, ई आहे, बी आहे, सी आहे, इन्हनि जो कहिड़ो रोल आहे असांजी बॉडी में? हाणे अचो, जेको हिकिड़ो त मैक्रोन्यूट्रिएंट्स, इहो इनखे चइबो आहे माइक्रोन्यूट्रिएंट्स। माइक्रोन्यूट्रिएंट्स माने इहो असांखे खपनि तमामु हिकिड़े माइन्यूट मिक़दार में, तमामु घटि हिकिड़ी मिक़दार में, पर खपनि ज़रूरु। ऐं डिफरेंट हाणे जे असां वाइटामिन्स जो वरी पाण जे क्लासीफाई कंदासीं त 2 क़िस्म जा आहिनि। हिकिड़ा हूंदा आहिनि वाटर सॉल्युबल, ॿिया हूंदा आहिनि फैट सॉल्युबल। हाणे जेको वाटर सॉल्युबल वाइटामिन्स आहिनि उहो जेको आहिनि A-D, वाटर सॉल्युबल जेको आहिनि C ऐं B कॉम्प्लेक्स, ऐं फैट सॉल्युबल वाइटामिन्स जेको आहिनि उहो A-D-E-K। हाणे वाइटामिन ए जो पंहिंजी जाइ ते ॾिसो रोल आहे, उहो असांजे जेको नज़र जो जेको असां ॾींहं जो राति जो सही ॾिसंदा आहियूं, वाइटामिन ए जो हिकिड़ो नज़र सां डायरेक्टली रिलेटेड आहे। हा, हाणे जे असां साह खणंदा आहियूं, साह जी नाली में हिकिड़ी लाइनिंग हूंदी आहे, उहो वाइटामिन ए ठाहींदो आहे। पेशाब जी उहो मसानो आहे, हुते बि लाइनिंग आहे, उहो वाइटामिन ए ठाहींदो आहे। जे वाइटामिन ए जी घटिताई थी त असांजो स्टोन्स बि ठही सघनि था, लाइनिंग बि ख़राबु थी सघे। ऐं रातासियो जेको सिंधी में चवंदा आहियूं, राति जो माण्हू हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं, केरु था ॻाल्हायो, किथां मुंहिंजा भाउ? साईं मोहम्मद असलम थो ॻाल्हायां हैदराबाद खां। वॾी महिरबानी मोहम्मद असलम, तव्हां असांखे फ़ोन कई, छा पुछंदो डॉक्टर साहिब खां? मूंखे डॉक्टर साहिब खां पुछिणो त आया के अहिड़ा के एंटीबायोटिक आहिनि जेके खाइण सां हाइपोग्लाइसेमिया थिए थो, जेकॾहिं आहिनि त महिरबानी करे ॿुधायो। अच्छा, कहिड़ी एंटीबायोटिक खाइण सां जंहिंमें ग्लूकोस जी लेवल घटी वञे? ठीकु आहे, बिल्कुलु तव्हांखे ॿुधायो त वॾी महिरबानी, तव्हां असांखे एंटीबायोटिक रिलेटेड हाइपोग्लाइसेमिया घटि कोन थींदी आहे, पर चए थो का अहिड़ी आहे न? हा, पोइ हाइपोग्लाइसेमिया माना ग्लूकोस जी घटिताई छो थींदी? इहो त ॿुधाए छॾियो। उहो ड्रग्स जे करे, स्ट्रेस जे करे हिकिड़ो हूंदो आहे कॾहिं कॾहिं रिएक्टिव हाइपोग्लाइसेमिया, माना हिकिड़ो तव्हां खाधो शुगर लेवल वधी हुनजे रिएक्टिव में हाइपोग्लाइसेमिया थी वेंदी।
दैट इज़ कॉल्ड रिएक्टिव हाइपोग्लाइसीमिया। पर हाणे एंटीबायोटिक जे करे हाइपोग्लाइसीमिया कोन थींदी आहे। हाणे माण्हू जन एंटीबायोटिक जन हिकिड़ो इफेक्टिव मां हूंदी आहे, थोरी सी उहा एंटीबायोटिक माना उहो जॾहिं पंहिंजो इफेक्ट कंदी आहे त बॉडी में हिकिड़ो रिएक्शन थींदो आहे, उन करे बि थी सघे। पर डायरेक्टली एंटीबायोटिक इहो कोन्हे त हुनजो मैकेनिज़म हुजे त शुगर लेवल डाउन करे, उहो को ॿियो सबबु थी सघे थो शुगर लेवल जो हुनजे करे अच्छा। कोन्हे। अच्छा, विटामिन ए जी डेफिशिएंसी असांजो नज़र घटी सघे थो, असांखे मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ॿियूं बीमारियूं बि थी सघनि थियूं। डेफिनेटली मां चवां त हिकिड़ी जेको असांजे हाणे साह जी नाली आहे उनजी जेको लाइनिंग आहे उहो एपिथेलियल लाइनिंग आहे, उनजी डेवलपमेंट लाइ विटामिन ए खपे। जे उहा न हूंदी त डेफिनेटली हुते साह खणण में असांखे प्रॉब्लम थींदा। अहिड़े तरीक़े सां जेकर विटामिन सी जी घटिताई हुजे त हिकिड़ो कॉलर आहे, पहिरीं हुनखे शामिल था कयूं। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं, केरु था ॻाल्हायो, किथां मुंहिंजा भाउ? अदा नरेंद्र पियो ॻाल्हि कयां हैदराबाद खां। वॾी महिरबानी नरेंद्र, तव्हां असांखे फ़ोन कई। डॉक्टर सुरेश कुमार असां सां गॾु, छा पुछंदो नरेंद्र? डॉक्टर साहब खां पुछणो आहे कि असीं जॾहिं वेहूं था असांजा पेर सुन थी वञनि था। डॉक्टर चवंदा वञी विटामिन जी घटिताई आहे। अच्छा, ॿई पेर घणी देरि वेहण सां पेर सुन था थियनि? अच्छा, कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो अथव? कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो आहे, उन्हनि जो विटामिन जी घटिताई आहे। चलो ठीकु आहे, तव्हांखे जवाबु ॾींदो। वॾी महिरबानी, तव्हां असांखे फ़ोन कई। साईं नरेंद्र खे जवाबु ॾींदो, वेहण सां पेर सुन थी वञणु, इन जे करे छा का विटामिन जी घटिताई आहे? तव्हांजो विटामिन ते काफ़ी कम बि थियल आहे। जेको हाणे पाण उमिरि कोन पुछी, नरेंद्र जी उमिरि घणी हुई? हा, चलो ठीकु आहे। त हिकिड़ी उमिरि सां गॾु जेको डाइट, हाणे जेकी हिकिड़ी वाइटामिन आहे विटामिन B12 जी, उन सां न्यूरोपैथी थींदी आहे। न्यूरोपैथी जेको अर्ली प्रेज़ेंटेशन इहो आहे त जंहिंखे असां अंग्रेज़ी में या डॉक्टरी लफ़्ज़ में चवंदा आहियूं नमनेस माना सुन थी वञणु, सुन थियणु। इहो हुन जेको कंप्लेन करे पियो त नमनेस थिए पई, त अहिड़नि खे जेको असांजी डाइट में घटिताई। हाणे नरेंद्र माना डेफिनेटली उहो त थी सघे थो गोश्त वोश्त वारो फैक्टर हुजे त हुनजे B12 जी घटिताई जे करे त अहिड़े खे मुंहिंजे ख़्याल में विटामिन बी वठे त बहितर थी वेंदो। ठीकु आहे नरेंद्र, तव्हां जवाबु ॿुधो, विटामिन बी वठंदो त हुन सां तव्हां बहितर थी सघे थो। जे डायबिटिक न आहिनि त हिकिड़ो ॿियो बि कॉलर असां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। सर, मैं डॉक्टर को ये सवाल कंदुमि। नालो ॿुधाईंदो मुंहिंजा भाउ? नालो साईं मुंहिंजो बहराम ख़ान आहे, बलोचिस्तान खां ॻाल्हायां। वॾी महिरबानी बहराम ख़ान, छा पुछंदो? साईं अर्ज़ु मां कंदुमि डॉक्टर को इहो पुछा कंदुमि हेपेटाइटिस सी खां बचाव जे लाइ माण्हू छा करे, ऐं अगरि कंहिंखे ख़ुदा न ख़ास्ता थी बि वई उनखे इलाजु कीअं मिले सवले तरीक़े सां। छाजे लाइ मूंखे हाणे थी मां छा टेस्ट कराई, मूंखे कामण आई, मां वियुमि ज़िला जैकबाबाद में, उतो मां वठी अचां वैक्सीन। विटामिन बी जो इलाज, हेपेटाइटिस बी जो इलाज हले थो तव्हांजो? मदद घुरंदुमि त मूंखे कहिड़े तरीक़े सां सवलाई सां मिली वञे। जीअं बहराम, तव्हांजो हेपेटाइटिस बी जो इलाज हले थो? सी साईं, सी इलाज नथो मिले साईं। अच्छा, सी जो, ठीकु आहे, सम्झे। ठीकु आहे, तव्हांखे जवाबु ॾिनो, वॾी महिरबानी। डॉक्टर साहब, हेपेटाइटिस जो ज़िक्र कयो आहे त बी या सी, न भाउ हुनजे बचाव जा कहिड़ा तरीक़ा जेकर थी वञे त छा करिणो? ॾिसो, हेपेटाइटिस सी जेको डिज़ीज़ आहे जेको पंहिंजी सिंध में या पंहिंजे पाकिस्तान में जेको कॉमन आहे, उहो मोस्टली इहो जेको थींदी आहे हिकिड़े ॿिए खां, त हिकिड़ो सेक्शुअली ट्रांसमिटेड आहे, रत जे करे बि थींदी आहे। ॿियो रत जे करे, जेको असांजे ब्लड बैंक्स आहिनि उहो प्रॉपर स्क्रीनिंग कोन्हे कंदा, उन जे करे। टियों, इहे डॉक्टर्स जेको नीडल्स यूज़ कंदा आहिनि हिकिड़े ॿिए खे, कंटामिनेटेड नीडल्स, उनजे करे स्प्रेड थींदी आहे। मल्टीपल्स आहिनि, पर मेनली जेको आहे ब्लड ट्रांसफ्यूजन जे करे थींदी आहे, जेको प्रॉपर अनस्क्रीन ब्लड हूंदो आहे। सेकेंडरी सेक्शुअली ट्रांसमिट हिकु जेको इन जे करे थींदो आहे। इन्हनि खां बचे सघे थो काफ़ी। जो इलाज मौजूदु आहे? इलाज बिल्कुलु मौजूदु आहे। हींअर रिसेंटली हिकिड़ी टैबलेट आई आहे, उहो तमामु घणी सुठे तरीक़े सां इलाज कराए त बहितर थी सघे। हा बाबा, उहो बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि बहराम ख़ान सम्झी वेंदो। ऐं ॿियो हिकिड़ो कॉलर हुनखे शामिल कयूं था। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। दादा, केरु था ॻाल्हायो, किथां मुंहिंजा भाउ? मां सुलेमान थो ॻाल्हायां हैदराबाद खां। वॾी महिरबानी, छा पुछंदो डॉक्टर साहब खां? डॉक्टर साहब, मां पुछणो त हिकिड़ो क्लेम थो कयो वञे, हिकिड़ो इंग्रीडियंट आहे या केमिकल आहे क्रोमियम ऐं प्लस ॿियो नियासिन, NIACIN जी, इन्हनि जे बारे में क्लेम आहे त इहे जेके आहिनि शुगर खे घटाइनि था। इहो डॉक्टर साहब खां नियासिन ऐं क्रोमिन, डॉक्टर साहब सम्झी वियो? हा, मां ठीकु आहे, वॾी महिरबानी, तव्हांखे जवाबु ॾिठो। डॉक्टर साहब, तव्हां त हिन शइ खे वधीक सम्झो था। अञा मां सम्झी वियुसि, ऐं नियासिन त इहो हिकिड़ो क्लेम आहे, त हाणे प्रूवन कोन्हे। जेसि ताईं का शइ प्रूवन कोन्हे त क्लेम ई रहंदो। हाणे जीअं इंडिया में हींअर रिसेंट स्टडी थी आहे या हुननि कई आहे, जेको आयुर्वेदिक माण्हू आहिनि उन्हनि कयो आहे त हीअ जेको मेथी जो ॿिज आहे या मेथी जो साग आहे ऐं प्लस इहो जेको करेलो आहे,
इहो एंटी डायबिटीज़ काफ़ी फूड्स अहिड़ा आहिनि जेको शुगर जी लेवल खे डाउन कंदा आहिनि हाणे नियासिन जेको आहे भई वाइटामिन B6 आहे इहो त असांजे हर फूड में आहे जेको बैलेंस डाइट आहे त हाणे हुनजो केतिरो रोल आहे काई त हाणे स्टडी करण सां ई चई सघूं था त भई केतिरो घटि मतलब ठीक है मुंहिंजी नज़र प्रूफ कोने फ़ाइदो मुंहिंजी नज़र मां अहिड़ी का शइ कोन्हे मगर तो विटामिन बी में फ़ाइदो त आहे हा फ़ाइदो हिकिड़ो ॿियो बि कॉलर असां सां हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम साईं केरु था ॻाल्हायो किथां मुंहिंजा भाउ अर्ज़ किया खैरपुर मीरस खां केरु साईं सलीम जानवरी सर खैरपुर मीरस वॾी महिरबानी सलीम छा पुछंदो सर दुआ सर मुंहिंजी नंढड़ी आहे जेकी तक़रीबन 4 सालनि खां वठी हुनजी 18 इयर्स उमिरि हुई हुनखे थोरो जोड़नि जे सूर जो तमामु घणो प्रॉब्लम थियो हा पोइ मुख़्तलिफ़ डॉक्टरनि खे बि ॾेखारियो आहे सखर में मतिलबु त काफ़ी सारा डॉक्टर जेके न्यूरो जा बि हुया आर्थो जा बि हुया ऐं जनरल फिजिशियन जा बि डॉक्टर आहिनि 4 सालनि खां वठी सर मेडिसिन त हुनजूं मुख़्तलिफ़ हलनि थी पियूं पोइ मुख़्तलिफ़ डॉक्टर मुख़्तलिफ़ मेडिसिन ॾियनि था पिया पर हुनजो मतिलबु त जेको आहे असरु तेसि ताईं आहे जेसिताईं हुनजो दवाउनि जो आहे बाक़ी न त हुनखे जेको आहे सूर हमेशह रहे थो उमिरि घणी थी वई हाणे उमिरि घणी अथसि जी सर हाणे उमिरि घणी आहे सलीम सर हिन वक़्तु सर 22 साल उमिरि आहे 22 माना तव्हांजो तव्हांजी न्याणी खे जॉइंट पेन आहे जोड़नि जो सूर जी सर जोड़नि जो सूर आहे हलण चल डॉक्टर ॿुधाईंदा मेडिकल जे सां हुनजूं टेस्टूं वग़ैरह बि करायूं आहिनि आगा खान वारनि खां बि इन्हनि खां पोइ उनखे इहो चवनि था त जोड़नि जो सूर आहे मतिलबु त आर्थराइटिस जेको थी चलो हलण में भला तकलीफ़ आहे या हलण फिरण सही आहे सर हलण फिरण में बिल्कुलु तकलीफ़ आहे हुनजो मतिलबु पेर जो जेको जॉइंट आहे उहो कॾहिं कॾहिं सुजी थो वञे हथ जेकॾहिं हुनजा मतिलबु त सिधा आहिनि त उहे मतिलबु त वरी मुड़नि कोन था पिया ठीकु आहे बिल्कुलु तव्हांखे जवाबु ॾींदो वॾी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई बिल्कुलु तव्हांखे जवाबु ॾींदा ऐं सलीम जो ॾाढो ज़बरदस्त सुवालु हो असांजे हिते ग़िज़ाई जी कुर्त कहिड़ी बीमारी जोड़नि जी थी आर्थराइटिस ओथियोआर्थराइटिस थी सघे थो या कंहिं ग़िज़ा जी घटिताई थी सघे थी न भाउ जो जेको केस सलीम जे पाण न्याणी जो केस आहे मोस्ट प्रोबेबली पर हाणे को रिपोर्ट साम्हूं कोन्हे रिपोर्ट अचनि त कंफर्म चई सघूं था मोस्टली जेको हिस्ट्री ॾिए पियो ऐं लॉन्ग रन हिस्ट्री ॾिए पियो ट्रीट कराए पियो ऐं रोमेटाइड आर्थराइटिस जो केस रोमेटाइड आर्थराइटिस इहो डाइट रिलेटेड कोन्हे इहो वरी ऑटो इम्यून आहे मतिलबु को न को अहिड़ो HLA-DR फैक्टर जेको डिफिशियंट हूंदो जेको उनमें प्रोन हूंदो उहो थी सघे थो को फैमिली हिस्ट्री हुजे का न को ये ऑटो इम्यून डिजीज़ माना जिस्म अंदरि का न का शइ अहिड़ी पैदा थी वञे त पंहिंजे ई जिस्म में दुश्मन थी वञे हिते रोमेटाइड आर्थराइटिस उहो पंहिंजे ई साइनोवियल मेम्ब्रेन उन्हनि खे थिए त इन जो इलाज आहे इलाज कराए इलाज हाणे ॾिसो न अदा मुंहिंजे ख़्याल में अञा जेको मेडिकल जेको आहे असांजे कराची में अञा कुझु कंपेरेटिवली बहितर आहे जे हुते को इलाज कोन थो मिले त ॾेखारे ऐं फोकस करे अगरि जे रोमेटाइड आहे त पेनिसिलिन इंजेक्शन लॻण सां काफ़ी पेशेंट खे असां प्रोटेक्ट करी सघूं था उनजा सिम्टम खे रिड्यूस करे सघूं था हिकिड़ो ॿियो बि कॉलर असां सां करे हेलो अस्सलाम वालेकुम शायदि कॉल ड्रॉप थी वई तव्हां जवाबु पूरो करियो तेसीं वरी ॿियो कॉलर इंतज़ारु थो करे अच्छा डॉक्टर साहिबु असांजी ॻाल्हि इहा पई आहे त विटामिन C जेकॾहिं घटि आहे त कहिड़ियूं बीमारियूं थींदियूं 2-4 बीमारियूं विटामिन C जे करे मेनली जेको आहे न स्कर्वी थींदी आहे स्कर्वी माना हुन में गम्स ऐं जेको असांजो विटामिन C जेको आहे मोस्टली जेको प्रेज़ेंट कंदी आहे त उनमें जेको हॾियूं कोन्हे स्मॉलर वेसल्स स्मॉलर ब्लड वेसल्स कमज़ोर थींदियूं उहो रप्चर थींदियूं उनजी वरी प्रेज़ेंट ईअं कंदियूं त कॾहिं कॾहिं ॾाढो ॾुखियो थींदो आहे स्कर्वी खे ऐं प्लेटिलेट डिफिशियंसी खे कॉलर पहिरीं उनखे शामिल था करियूं हेलो अस्सलाम वालेकुम हेलो वालेकुम सलाम भाईजान साईं केरु था ॻाल्हायो किथां अदा दीवान थो ॻाल्हायां जमनाला स्टूड के मां वॾी महिरबानी छा पुछंदो अदा गोॾनि में सूर आहे भाईजान गोॾनि में हा इलाज करायो था इलाज जो डॉक्टर महफूज़ आलम आहे न महफूज़ आलम नाज़माबाद 3 में वेठो आहे हा उन को कराईंदा आहियूं उमिरि घणी आहे तव्हांजी उमिरि साईं असांजी 45 साल थींदी खाली गोॾनि में ॿियनि सदन में सूर आहे पेरनि में बि थिए थो या रुगो गोॾनि में सूर आहे सिर्फ़ु गोॾनि में ठीकु आहे कमु छा कंदा आहियो कमु वाइफ मुंहिंजी सूर आहे उहा घर में हूंदी आहे अच्छा उनखे तकलीफ़ आहे चलो ठीकु आहे तव्हांजो जवाबु ॾींदा वॾी महिरबानी डॉक्टर साहिबु वरी उहो ई जोड़नि जो सूर गोॾनि जो सूर तव्हां छा था सम्झो ॾिसो 2 शयूं थी सघनि थियूं हाणे हिकिड़ो त गोॾनि जो सूर ऐं हिकिड़ी एज फैक्टर रिलेटेड हूंदो आहे त ऑस्टियोआर्थराइटिस टॉप ते ऑस्टियोआर्थराइटिस आहे ॿियो जेको असांजे फीमेल्स में हिकिड़ो साइलेंट बोन डिज़ीज़ थींदी आहे जंहिंखे असां ऑस्टियोपोरोसिस थींदा आहियूं उहो बि ग़ज़ा सां रिलेशन आहे उहो ग़ज़ा सां रिलेशन आहे डायरेक्टली जेकर जॾहिं आफ्टर जॾहिं माण्हू 40 या मीनोपॉज जॾहिं उहो असांजो मंथली साइकिल फीमेल जो बंदि थी वेंदो आहे त साइलेंटली असांजा बोन वीक थींदा आहिनि कैल्शियम
बोन्स मां आउट थींदी ॿाहिरि निकिरी कैल्शियम जी घटिताई जे करे उहो कैल्शियम जी घटिताई जे करे ऐं बोन्स वीक थींदा आहिनि। छा हिकिड़ो जॾहिं फीमेल रिप्रोडक्टिव एज में हुजे थी त ईस्ट्रोजन हार्मोन प्रोटेक्ट कंदो आहे कैल्शियम इनसाइड रहण जो। जॾहिं 40 क्रॉस कंदी आहे त मंथली साइकिल ख़तमु थींदो आहे, उहा मंथली साइकिल ख़तमु मेनोपॉज़ में हली वेंदी आहे। पोइ जेको कैल्शियम ऑस्टियोक्लास्टिक एक्टिविटी जेको बोन अंदरि डिस्ट्रक्टिव एक्टिविटी उहो थोरी वधी वेंदी आहे, कैल्शियम आउट थींदो आहे, बोन जेको आहे कमज़ोर थींदो आहे। पोइ उन करे कैल्शियम या विटामिन डी जी घटिताई जे करे सिर्फ़ु हॾियूं ई कमज़ोर थींदियूं आहिनि या ॿियूं बीमारियूं थी सघनि थियूं? कैल्शियम जे करे जेको मोस्टली जेको डिफिशियंसी जे करे जेको असां वटि ॿारनि में थींदो आहे रैकेट्स। ठीकु आहे। ऐं रैकेट्स जेको ॿारनि जा हॾियूं कमज़ोर थी हॾियूं कमज़ोर त ॿार जो बाक़ाइदे कॉन्ट्रेक्चर हुनजो गेट हुनजो साह में तकलीफ़ हुनजी इम्यूनिटी वो बॉडी ख़राबु ऐं बाक़ाइदे हुनजो स्कल वग़ैरह हिन में प्रॉब्लम्स उन में हूंदो आहे। ऐं वॾनि में वरी बोन्स वीक हूंदा आहिनि थोरो सो उन में उन इज़ी फ्रैक्चर त वॾनि में उहो थींदो आहे ऑस्टियोमलेशिया। हा ठीकु आहे। ऐं विटामिन डी जे करे हाणे विटामिन डी जेको मोस्टली जेको आहे उहो कंदो छा आहे, हिकिड़ो असांखे हेल्प कंदो आहे कैल्शियम जी एब्जॉर्प्शन। कॉलर आहे हिकिड़ो। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। साईं महिरबानी, केरु था ॻाल्हायो, किथां था? अकबर जमाली जी शदारकोट खां। वरी महिरबानी, छा पुछंदो अख्तर? डॉक्टर सां इहा पुछूं था इहो एलर्जी वारे हिसाब सां त एलर्जी जो नक में बि ज़ुकाम रहे थो, कन बि बंदि वग़ैरह, हिन में छा खाधो खाइण, छा इलाजु करणु? ठीकु आहे, तव्हांखे जवाबु वरी महिरबानी तव्हां सां। साईं खाधनि खाइण सां एलर्जी थी सघे थी? भाऊ खे एलर्जी आहे या एलर्जी कंहिं ॿिए सबब जे करे बि थी सघे थी? ॾिसो खाधनि जे करे एलर्जी थींदी त पेट में सूर मोशंस वग़ैरह अहिड़ी प्रेज़ेंटेशन, नक में नज़लो थोरो सो घटि आहे। हाणे जेको मां भाउ खे जेको ॿुधाए पियो इहो एलर्जिक रेनाइटिस आहे। मौसम चेंज थियण सां, कॾहिं कॾहिं डस्ट सां, कॾहिं पोलन ग्रेन सां, कॾहिं को दुकान वुकान सफ़ाई कंदा गर्दो गुबार उॾे थो, उन सां उन जे करे का एलर्जी थींदी हूंदी। त हाणे उहा जे एलर्जी आहे त सुठो इहो आहे त उनखे जंहिं शइ खां एलर्जी थिए उनखे अवॉइड करे, उनजे वेझो न वञे। जीअं उनखां पोइ हिकिड़ो जेको मास्क हूंदो आहे, फेस मास्क, जॾहिं थोरो मौसम चेंज थींदो आहे उहो पाए। सुठे डॉक्टर खे ॾेखारे एलर्जी दवा एंटी एलर्जिक वठे जे। अच्छा डॉक्टर साहब थोरो ग़िज़ा ते था अचूं, टाइम बि ख़तमु थींदो। ॿारनि जी ग़िज़ा, वरनि जी ग़िज़ा, औरतुनि जी ग़िज़ा, टिनी में फ़र्क़ु आहे? डेफिनेट फ़र्क़ु आहे। हाणे ग़िज़ा जेको आहे न एज सेक्स रिलेटेड हूंदी आहे। ॿारनि जी नंढपण में कॉलर आहे उनखे शामिल कयूं। हेलो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, केरु था ॻाल्हायो, किथां? जनाब जी डॉक्टर साहब हैदराबाद खां। जी छा पुछंदो डॉक्टर साहब खां? डॉक्टर साहब मुझे घुटन में दर्द। थोड़ा जोर सां ॻाल्हायो, थोड़ा जोर सां ॻाल्हायो, आवाज़ सही न पियो अचे। डॉक्टर साहब मुझे घुटने में दर्द रहता है और सीधे हाथ के अंगूठे से कोहनी तक दर्द जाता है, जिसकी वजह से मेरे हाथ में गिरफ्त नहीं होती है। अच्छा, हाथ कमजोर हो जाते हैं, गिरफ्त शदीद दर्द होता है। हाथ कमजोर है? सिर्फ अंगूठे की गिरफ्त, बाकी कुछ नहीं। अंगूठे की गिरफ्त। अंगूठे की ग्रिप एक हाथ की दोनों हाथ होंगे? नहीं, सिर्फ उल्टे हाथ का। उल्टे हाथ में ग्रिप नहीं होती जी, और घुटने में दर्द होता है और फिर स्वाइलिंग नहीं है, बस दर्द होता है, उठते बैठे तकलीफ होती है। अच्छा, आपकी एज अराउंड कितनी होगी? 45 का। अच्छा 45। आपको जवाब दे रहे हैं, बड़ी मेहरबानी। डॉक्टर साहब छा जे करे ये छा विटामिन बी जे घटताई जे करे या का मोस्ट प्रोबेबली जो को आहे उर्दू में थोड़ा जवाब दियो उनके। आपने मेरे ख्याल में आपको एक यूरिक एसिड करवा लेना चाहिए इस उम्र में। हो सकता है ज़्यादातर यूरिक एसिड जो आपका है कि यूरिक एसिड ज़्यादा होने से ये दर्द हो सकता है। यूरिक एसिड अगर बढ़ा हुआ है तो फिर आप पहले एक यूरिक एसिड का टेस्ट करवा लें। अगर बढ़ा हुआ है तो फिर करीबी किसी डॉक्टर को दिखा के उसको कम करने की दवाई खाएंगी और साथ में एक आध कोई पेन किलर खाएंगी तो आपको काफ़ी फ़र्क रहेगा। ठीक है, एक आध कोई बी कॉम्प्लेक्स ले ले। ठीक है, वरी मेहरबानी डॉक्टर साहब तव्हां जवाब नो। डॉक्टर साहब हाँ ग़िज़ा जी ॻाल्हि त कर, ॿारनि जी बैलेंस डाइट, औरतुनि जी बैलेंस डाइट, वरनि जी डाइट, जेकॾहिं औरतुनि जी ग़िज़ा घटि हुजे त छा ॿार कमज़ोर पैदा थिए? डेफिनेटली ॿार कमज़ोर थींदो। ॿार हिकिड़ो जॾहिं ॿार माउ में डेफिनेटली असां जेको सिस्टम आहे हुनमें माउ आख़िर में मानी खाईंदी आहे। जेको असां पहाड़ी में माउ जी ग़िज़ा जो ख़्यालु वधीक रखणु घुरिजे।
हा हुजे असां वटि हिकिड़ो मेल डोमिनेटेड सोसाइटी आहे असांजी सिंध में इन करे ॿार बि कमज़ोर पैदा थियनि था इन करे मेल न्यूट्रिएट ॿार बि आहिनि ॿार डेफिनेटली हाणे जेको थर में इशू हले पियो उहो बि इहो ई साॻियो इहो साॻियो इशू आहे माउ कमज़ोर आहे हाणे इन करे ॿार कमज़ोर पैदा थियनि था जेके बीमारी एक्चुअली ॿार कोन पिया मरनि माउ जी सिहत ते ख़्यालु करियो असां टाइम ख़तमु थी वियो मूंखे काफ़ी हिन ते अञा बि डिस्कस करिणो आहे तमामु वॾो टॉपिक आहे तव्हांजो मैसेज छा हूंदो पैगाम छा हूंदो ग़िज़ा जे बसि असांखे खपे त असांजा माण्हुनि खे इहो अचु खपे असांखे बैलेंस डाइट तवजो ॾियणु खपे हिकिड़ी खुराक न खाइणु खपे जेको घर में भाॼी मानी थोरो सो फ्रूट इहो ऐं खीरु इहो अगरि जे खाइनि त बि काफ़ी हद ताईं बैलेंस डाइट जो कॉन्सेप्ट पूरो थी सघे थो ऐं माण्हुनि खे थोरो सो पंहिंजे खाइण मां अॻियां थोरो हथु धोई खाइनि त उहो हिकिड़ो तमामु सुठो थींदो कई बीमारियुनि खां असां बची सघूं था जे थोरो सो असां हथु धोई ऐं भाॼियूं चाहे जेको ॿाजर जी मानी हुजे चाहे कणक जी मानी हुजे ऐं थोरो सो फ्रूट ऐं जे गोश्त मिले थो त ठीकु आहे ऐं खीरु इहो जे असांजी खुराक में डेली डे शामिलु हूंदो त उमेदु इहा अथव त असां काफ़ी बीमारियुनि खां बची पवंदा वॾी महिरबानी डॉक्टर सुरेश कुमार तव्हांजी वॾी महिरबानी तव्हांजी असांजे नाज़रीन डॉक्टर सुरेश कुमार असां सां गॾु जेको असांखे हिकु ग़िज़ा बाबति ॼाण ॾेई रहियो त कहिड़ी बैलेंस ग़िज़ा आहे कहिड़ी ग़िज़ा खाइणु घुरिजे कहिड़ी न खाइणु घुरिजे ऐं कहिड़ियुनि ग़िज़ाउनि जे घटिजाई जे करे कहिड़ियूं बीमारियूं थी सघनि तंहिंजे करे असांखे बैलेंस डाइट जेका आहे खाद्य खुराक जेका आहे मुकमल खाद्य खुराक इस्तेमालु करणु घुरिजे त असां हिननि बीमारियुनि खां बची सघूं था ऐं जेका जिस्मानी कमज़ोरी आहे उन खां बि बची सघूं था ऐं ॿारनि जी ऐं वॾनि जी बहितरु निशोनुमा हूंदी त उहो बहितरु कमु ऐं करे सघनि था ऐं बहितरु सुठो जेका असां ज़िंदगी गुज़ारे सघूं डॉक्टर साहब जिन ॻाल्हियुनि ते असां अमल कयो त असां बहितरु सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था इन ते प्रोग्राम लाइव लाइन जो वक़्तु पूरो थियो पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशमौर खे इजाज़त ॾींदा अल्लाह हाफ़िज़